जे बरसातुनि जो जहिड़ो माहौल आहे, बारिशुनि जो, ऐं उन खां पोइ ॿोॾि जो या पाणीअ जो वेहिजी वञणु, इन सिलसिले में सॼी दुनिया में मींहं जे पाणीअ खे इकठो कयो वञे थो, पोइ वरी इस्तेमालु कयो वञे थो। पर असां वटि अञा इन मामले ते या इन हवाले सां को घणो कमु थियलु कोन्हे, पर मुस्तक़बिल में असांखे इहे तरीक़ा इस्तेमालु करणा पवंदा। इन सिलसिले में पहिरियां मींहं जे पाणीअ खे इकठो कयो वञे थो, उन खां पोइ उन खे बचायो थो वञे, उन जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, ऐं पोइ वरी वक़्ति ज़रूरत उन खे इस्तेमालु कयो वञे थो। अगर हम सब गवर्नमेंट करके चिल्लाते रहेंगे तो कुछ होने वाला नहीं है। जो बारिश गिरता है वो मेरे छत पे गिरता है और आपके छत पे गिरता है, और गवर्नमेंट के पास नहीं जाके गिरता है। तो अगर हम नहीं सेव करेंगे तो कौन करेगा? लगाने के लिए 2 दिन लगा, क्योंकि एक तो ऊपर मेरा छत से स्लोपिंग रूफ है, वो स्लोपिंग रूफ से कलेक्टर लगा के और नीचे लाने के लिए ये वाला पाइप ऊपर से आता है, वो उसके लिए टाइम लगा, नहीं तो 4 घंटे में हो जाता है। बहुत किस्म के आते हैं, उसमें सबसे ज़्यादा मतलब ऐसा फिल्टर फाइन फिल्टर लगाना, और ये थोड़ा कॉस्टली पड़ता है, करीबन 60,000 हो जाता है। अगर ऐसा फ़िल्टर नहीं लगाना है, सिंपल फ़िल्टर लगा के करना है, तो 20-25,000 20-25,000 में भी हो जाता है। पूरा घर में हम यूज़ करते हैं, इंक्लूडिंग ड्रिंकिंग। जो हमारा पानी आता है रेन वाटर, ये फ़िल्टर के बाद ये सबसे इम्पॉर्टेंट है, ये फ़िल्टर, ये फाइन फ़िल्टर है। इसमें से जो पानी आता है, कावेरी वाटर जो आता है उससे कम सेडिमेंट आता है, उतना फिल्ट्रेशन होता है। ये जो हम यूज़ करते हैं सीधा हमारा सम्प में जाता है, सम्प से पूरा घर के लिए आता है, इंक्लूडिंग वाटर फॉर किचन। दिस इज़ 100% यूजफुल। एक जो पाइप आते हैं डाउन पाइप्स, 2-3 छत में से 2-3 जगह डाउन पाइप्स आएंगे, एक वाई जॉइंट लगाना चाहिए, नहीं तो जो यहाँ का सब लीफ वगैरह जो गिरता है वो सब जाके ब्लॉक हो जाएगा। वो आने के बाद जो यहाँ पे आता है, इसमें से एंट्री यहाँ से होता है फिल्टर को, वो सेंट्रीफ्यूगल कम फाइन फिल्टर है, दोनों है इसमें। जो बाहर आने वाला जो पाइप होता है वो मिनिमम 3 इंच का होना चाहिए, नहीं तो जो कचरा सब आता है ना, वो सब अटक के ब्लॉक हो जाएगा। सो ये बहुत इम्पोर्टेंट है। कई फिल्टर आते हैं वो बहुत छोटा सा आउटलेट देते हैं, अभी ऐसा नहीं है इसमें। ये वाला जो फिल्टर करके आता है वो सीधा मेरा सम्प को जाता है। तो आपको आश्चर्य पड़ेगा कि कल का 15 मिनट में 10 मिनट के अंदर हमारा सम्प फुल हो गया, 5,000 लीटर का, एकदम एम्प्टी था। 1500 स्क्वायर फीट भी नहीं है कैचमेंट, छोटा सा मतलब छत छोटा सा है, उसमें देखिए 10 मिनट में सब ओवरफ्लो हुआ, मेरे को बाहर छोड़ना पड़ा। मतलब एक पूरा सम्प का सेव किया है एक दिन में। तो बारिश गिरने के ऊपर है, बारिश अच्छा गिरेगा तो कावेरी वाटर का यूज़ ही नहीं है। और ये बड़ी चीज़ नहीं है, ये छोटी चीज़ है, ये तो सब लोग कर सकते हैं। जितना भी छोटा घर हो उतना हम सेव कर सकते हैं। भारत में सब लोग चिल्लाने के लिए तो नंबर 1 है, थोड़ा तो काम हमको खुद करना चाहिए। अरे मेरे को भूख लगी तो मैं जाके नौकरी करके पैसा लेके खाता हूँ, वैसे ही ये पानी तो सबके पास है और सब लोग थोड़ा कर लेते हैं, तो भारत में तो पानी का शॉर्टेज ही नहीं होगा।
जो बरसाति जो पाणी जमा थींदो ऐं उहो असां इस्तेमालु कंदासीं। ही 2 पाइप लॻल आहिनि, पाइप नंबर 1 ऐं पाइप नंबर 2। ही उन्हनि जो नक्शो आहे त उहो जॾहिं पाणी बरसाति जो अचे थो ऐं इहे जेके आहिनि पाण में वरी ॿिए पाइप जे ज़रिए ॻंढियल आहिनि। 2 पाइप त पोइ उन में जेको आहे सो फिल्टर हिकिड़ो लॻल आहे, जंहिंमां फिल्टर्ड वाटर जेको आहे सो टैंक में अची पवंदो ऐं ॿियो जेको पाणी हूंदो उहो जेको आहे सो कंहिं असां नंढड़ी खॾ कोठे या को असां पंहिंजो इहो ड्रम रखी उन में जमा कंदासीं। जेको हिकिड़ो पाइप आहे सिधो हेठि अचे थो, जेको उन में नथो पए पंहिंजे हिन में टैंक में, उन जे हेठो वाल लॻल आहे, उनखे बंदि करे छॾींदासीं जीअं पाणीअ जी जेका आहे सा जमा थिए। हाणे इहो तरीक़ो ॾिसूं था त इस्तेमाल में या अमली तरह कीअं थिए थो। हीअ जेको आहे पहिरियों पाइप आहे जंहिंमें पाणी हेठि अचे थो ऐं हेठि उते वाल लॻल अथसि ऐं असां फ़िलहालु उनखे बंदि कंदासीं त जीअं पाणी जेको आहे सो मथे जमा थिए, जीअं ॿिए पाइप ॾांहुं वञी सघे। हीअ उन्हनि खे ॻंढण वारो पाइप आहे। हीअ असांजो 2 नंबर पाइप आहे जेको सिधो उन में वेंदो पंहिंजे टैंक में, पर उते हिकिड़ो फिल्टर लॻल आहे। फिल्टर्ड मां जेको साफ़ पाणी आहे उहो हलियो वेंदो टैंक में ऐं जेको हेठि अचे थो इहो जेको आहे सो कंहिं खॾ में, हिते त खॾ ठहियल आहे पर कंहिं ड्रम में बि उहो पाणी जेको असां इस्तेमालु न कयूं उहो जमा करे सघूं। ऐं हीअ उन जी कैप लॻल आहे त जॾहिं असां ॾिसी सघूं त पाणी अचणु शुरू थियो आहे बरसाति जो या न, ऐं जॾहिं उहो उतां अचणु शुरू थींदो त हिन वाल खे खोलींदासीं जेको असांजो पाणी हुन टैंक में खणी वेंदो। हाणे असां बरसाति पई चुके चेक था कयूं ऐं ॾिसूं था वाकई पाणी अचणु शुरू थियो आहे। इहो प्रोसेस असां पंहिंजो शुरू था कयूं, जंहिंमें इन मां साफ़ पाणी हेठि जेको आहे सो टैंक में जमा थियणु शुरू थींदो। अचो तो टैंक ॾिसूं त पाणी अचे।